जो दादा ने मुखे छॾे ॾींदे अमानत आई साबित साम जी सूरत में नूरी छा तो चई सघां इहो मतलब थियो न जेको मतलब समझी नूरी मां पंहिंजी जाइ ते दुरुस्त आहियां बाक़ी जेको तोसां रूह जो रिश्तो जोड़ियो आहे न इहो त मोती टोड़े सघे थो जे मां वापस पई वञा ऐं तोले तांगियां त मुंहिंजी तांग वरनाईंदे जीअ में जायूं ॾींदोसां नूरी पोइ कंहिं बहाने असांजी बिरादरीअ जे कंहिं नेक मर्द हवाले कर न वो वक्त अचे नूरी जिते तव्हां महफ़ूज़ समझंदो उन ई हवाले कंदुसि उहो बि रुकावटूं विझे त पोइ चयमि न त वक्त जो इंतजार कर रुकावटूं आयूं न त ट्रोड़े तो वटि ईंदसि नूरी साम्हूं सलामत ऐं नामूस सां साड़नि त दग पाणे खुली पवंदा चरी मूंखे छॾींदे न मां ऐं न मुंहिंजो ख़ुदा बख़्श कंदी मां उते ई ख़ुदकुशी करे छॾी काथे घुमाई नूरी जी अम्मा इते ई आहियां कहीं गहरी सोच में हुई नूरी ज़िंदगीअ जे ज़ख़्मनि ते पिए सोच मामा जेॾां बि निहार ज़ख़्म ई ज़ख़्म आहिनि चाची सोट दादा न आयो आहे छा न यको न आयो आहे कमल जी दवा बि खुटी वई आहे चवां सां त डॉक्टर सतार खां दवा बि वठी अचे आहे चाची छा आहे त ख़ैर साहे मुंहिंजी तो ॻाल्हाईं पुट न ख़ैर न आहे चाची ख़ैर न आहे हा डॉक्टर सतार अगवा थी वियो आहे चयईं त गॾिजी हलणो आहे संदसि तलाश में कंहिं अगवा कयो आहे शाहबाज जी बिरादरी वारनि मां दादनि खे ॾिसां डीएसपी साहब सख्त नाराज आहे छो सर दादन खे कंहिं इतला ॾिनो जो छापे खां अॻु घर छॾे हले वियो ओ साहब मरन पर ऐं पिटजन हेल ॻाल्हि आहे या न आहे ज़रूर सर न त रेड कामयाब ज़रूर वञे हा अड़े तूं ॿुधाए मां तव्हां ॿुधायां दोहरी करे कंहिं सोन वारी ओ साहब मां चयोमांसि साहब खे ॾे न त कढंदो मां कसरूं ने ख़बर अफ़कना जोशना छापे वक़्तु जेका दादा ने घरां निकितल तूरी हा चयोमांसि त ज़ाहिर न करे हले उहा मां दादा ने छो त मदन खे ॾेई तॾहिं छो ॾिनई बेवकूफ़ तोखे चयमि न त ज़ाहिर न थिए सूबेदार साहब छा थियो ख़ैर त आहे न साईं शहबाज खान ऐं बहराम खान जे माण्हुनि जे विच में दू बदू झड़ो पियो हले छेड़ो जी साईं सॼो तरफ़ फायरिंग जे आवाज़ में गूंजिजी रहियो आहे तूं जमादार ऐं ॿिया माण्हू वठी उते पहुचो सरे अॻ में बि जहिड़नि जूं एफआईआरूं कटे छॾियूं हुयूंसीं हाणे विञे करे छॾियो छा वञी कयूं तव्हां वञो त सही अॻु इतला न हुयो हाणे इतला आहे जी सर जमादार ओ साहब मिले त पाई बि नथी जहिड़नि जे मुंहं में बि असां अरे छा चयमि वापस न वञे अॼु 60 लख सामी थी सॾ करे काबल ॻाल्हायो घटि ध्यान सां लड़ो ओचितो तो हमलो करे शपन शिकिल शिकिरे जड़ी ऐं बुरको बाज़ जड़ो हमलो तो करे सोठल ते सोठल जी सट चपर तुझे नड़ीअ ते लत
चूरन न पुस सोडल हितो बचो न गए तो फेरी के तो मोस अहिरन चा महीना आरूद जी धप गए मुनंग दस ओ तो शफन शेर है शेर मां तो किते वधी सोढ़ो के आइनन के समझन छाता पाजो पाण के सोठल जी सट जबन तुझी नड़िए ते लगा जाए तो हिको सोठला पेरा माटियोस तमा जेड़ो रख्या जमादार होश में जमादार जमादार तोनू दोली दी बजे दोली दी आवाज दे दुच बंद कयो फायरिंग ता पुलिस ये घेरे में आयो खड़े में अचियो त किना थिंदो निकलने कर सोडल एक पासे पुलिस बे पासे छपन इने रते धक जी पाऊं निकलने कर सोडल निकलना जी पुलिस के भी हिते हिन मला चढ़ो इन्हन खे वरी के इतला दिनो के बचे सोडल बस निकलने जी कर हां सोडल जिद न कर जल्दी निकल सोडल इस बात में नाच निकल यार निकल ता सफल तारो कर पुलिस साहब कण नुकसान आ अबला शेर है शेर सफल काबिल जो चवण वठ काडे नी तो सोडल उथण जी कर आया रचो जमींदा सवा चट दींदा ने खबर कना जोशना जॾहिं देरो तरियो आहे तरी जमादार ते हो थायो आहे अदा ईमान आहे महिमान जॾहिं अचे जोश बि ईअं आहे जमादार जो अबो मोर्चो संभालियो में मोर्चो हाणे हलो तली ॾिसूं केर मुओ या बचो तली एफआईआर दर्ज कयूं शहबाज खान पहिरियां सोडल खां खैरुअ जो क़त्ल छॾा आहे बाक़ी बाद में ॻाल्हियूं कजां संगार खान परवेज खान ॿुधायो त खैरू ॾोही हुयो गाजी खान पाण पहुतो हुयो माज़रत जे लाइ माज़रत लाइ पहुतो त पोइ क़त्ल छो ॻाल्हाईंदुसि सोडल सां पर इहो औरतुनि वारो मामिलो निबेर विच वारो आई एसपी साहब जो ज़ोर आहे त पोइ एसपी साहब जो नुमाइंदो वेहणो घुरिजे जरगे में डीएसपी साहब संदसि नुमाइंदो आहे न डीएसपी साहब न्यापो मोकिलियो पर मूं खेसि जवाबु ॾिनो त बिरादरियूं इन्ही ॻाल्हि ते राज़ी कोन थींदियूं कहिड़ी ॻाल्हि ते एसपी साहब जो हुकुम आहे त कठ में औरतुनि जा बयान रिकॉर्ड कया वञनि ऐं उहा रिकॉर्डिंग संदसि हवाले कई वञे और तूं जरगे में हू पुलिस ऑफिसर आहे शहबाज खान कॾहिं बि पलटो खाई सघे थो कहिड़ो पलटो और तूं दारुल अमान मोकिले सघे थो जेका तव्हांजी बिरादरीअ लाइ सुठी ॻाल्हि न आहे संगार खान सोचे ॿुधाईंदुसि चिट्ठी मोकिली अथनि जी दादा न छा लिखियो अथनि चिट्ठी में लिखियो अथऊं त 3 ॾींहंनि अंदरि बिरादरीअ जूं औरतूं या उन्हनि एवज़ संग न मिलिया त डॉक्टर सतार जो खीर वारी मोरीअ भरिसां लाश खणी वञिजो पर लाश जी सुञाणप ज़रूरी आहे चहिरो चिचरियल चुग हूंदसि गोलनि सां त इहा धमकी आहे खेनि ख़बर नाहे दादन मौत आहे मौत डरणो नाहे थोरो सियाणप खां कम वठ दादन जज़्बाती न थी सियाणप हा खेनि धोखे में रख कीअं त 3 ॾींहं तव्हांजो मुतालबो पूरो थींदो छंडण मोरी वटि राति जो औरतूं वठो ऐं डॉक्टर जो
ठही थो मज़र। ग़लति चयुमि, बंदोबस्त सां उन्हनि ते कड़कबो। हमले में डॉक्टर सतार के नुक़सान थी सके थो। ॿियो त और तूं ईअं काहे ॾियूं? समझ सोट, इन ई विच में मामले जो हल निकिरी ईंदो। तूं हुबदार जानू ऐं जेका पंहिंजी समूरी संगत आहे न, सभु जो सभु तयारी वठो। मूं ख़ालिद खे परवेज़ खान जे पोयां ताड़ लाइ मोकिलियो आहे। जीअं ई निकिरंदो वेंदो तीअं ई खंपियो वेंदो। परवेज़ अहमद डॉक्टर सतार खे सदन वॾो बि पहुचाए वेंदो। तातन मौत मौत आहे। या सुमल केॾां वई आहे? छो? बस हीअं पे पुछुम। या सुमल जो सोच या जमीन ॾियण जो मक़सद? ख़बर अथई ज़फ़र जी नियत में खलल अची वियो आहे। चाची, इहो खलल खड़जी वेंदुसि, छो त कासिम करंट आहे, खारे या मारे। अमा खलल जी का ख़बर त पए, इहो खलल आहे छा? तोखे ॿुधायो कोन हो? चए थो मुंदर जी ज़मीन में जेको हिस्सो आहे अदे इमदाद जो न, उहो त सोढल खां वठंदुसि। हिस्सो? ख़्वाब थो ॾिसे छा? ख़्वाब हू न, तूं थो ॾिसी। ज़फ़र में फेर अची वियो आहे। माण्हू खरण जी का मुंद ई नाहे। खरियल माण्हू खे सिधे करण में वेरम कान लॻंदी चाची। ऐं इहो ज़फ़र असां खां ॾाढो नाहे। फ़ख्र न कयो कासिम, फ़ख्र न कयो। पंहिंजी जाइ ते कख बि ॻरो आहे। अम्मा मां छो थी खारूं ॾे? न ॾे मूंखे खार। जिस्म ते ईअं किवलियूं चढ़ी वेंदियूं आहिनि, तूं वरी खार थी ॾे? ज़फ़र ते मुंहिंजी अखी कोन थी ॿुधे। आहे छा ज़फ़र? ख़ैर, ए सुमल किथे आहे? उनखे ज़फ़र वठी वियो। ज़फ़र वठी वियुसि? किथे? मूंखे त लॻे थो अधे इमदाद वारे पुराणे घर ते वञी कब्ज़ो कयो अथसि। गॾु पंहिंजी माउ खे बि वठी वियो। अम्मा, उन जगह में त मुंहिंजो बूह रलियल हो। माल जे लाइ रखरायो हुउमि। उछले छॾियो हूंदुसि या त वरी पासे करे छॾियो हूंदुसि। अम्मा, ॾिसां थो त इहो ज़फ़र कीअं थो मुंहिंजे बुह खे खिंडोरे ऐं उछले। हुथरो न थी जाए, बाक़ी समझाइस चङी तरह। हे सुठो न सोचे। अबा कासिम, तू भी गॾु वञीस। किथे लोटे मां बंघण गरो न करे विची। ठीक आहे जी। मां गाली पाई। दिल जाए कर। रब पियो रहम करे। हाणे वरी अलाए छा थींदो। कमरे खे अञा सफ़ा करणो पवंदई सुमल। भूअं जो कचरो अञा पियो आहे। जी अम्मा, कमरे जी तरक़ कारो लॻंदो ऐं भितुनि खे पोचो, पोइ वञी असांजो घर सेट थींदो। हा मां, असांजे वए खां पोइ घर ई बेखुंदो थी वियो। मूं त न ॾिठो, पर चवंदा आहिनि धण त धणी न त विकुण खणी। अम्मा, तूं हितां जी आहीं कोन। असांजे सगी माउ जे मरण खां पोइ बाबा तोसां शादी कई। तूं अॻिते सगी ऐं वेगी न चइजांइ। जेकॾहिं इहो फ़र्क़ु रखंदे त मां वापसि हली वेंदीमांइ। न मां इहो फ़र्क़ु रखियो बि नाहे। तूं घर जी बेखूंदगी जी ॻाल्हि कई न, तॾहिं चयुमि। घर जो ज़रूरी सामान वठणो पवंदो ज़फ़र। जी बिल्कुलु अम्मा, ओधर सोधर कंदुसि। न, मुंहिंजा कुझु ज़ेवर विकुण ओधर चङी नाहे पुट। पहिरियों पेरनि ते भी
पोइ वधीक घर संवार जाए। तुंहिंजा ज़ेवर छो विकिरो करे अम्मा? मुंहिंजा जो आहिनि। न सुमल, तूं न्याणी आहीं, उहा मां कहिड़ी जेका धीअ जे लाइ ईअं सोचे। मुंहिंजो ख़ैर आ, भला जे शौक़ु थियो त ज़फ़र खे चवंदसि। ज़फ़र, मुंहिंजे पुछण खां सवाइ मुंहिंजे घर ते कब्ज़ो कयो अथई। मुंहिंजे माल जो चारो हारे वेरे अची ठप करे वेही रहियो आहीं। कब्ज़ो मूं न कयो सोढल, बाबे जो घर आ, बाक़ी हूं परे न आहियूं। तो परे करण वारी ॻाल्हि कई आहे ज़फ़र? न कई आ। जेकॾहिं तूं सम्झी थो त माशाअल्लाह। तड न दे ज़फ़र, टांडे खाइण वारो बोरची न थींदो आ। तूं विच में न ॻाल्हाए ऐं न वरी विथियूं विझ। सोढल ऐं असीं पाण में आहियूं। जेकॾहिं न इहा टेड़ी कंदे त पोइ सम्झी थो। वेरियूं ऐं विथियूं तो विझण शुरू कयूं ज़फ़र, कासिम न। पुफी सारा लोधे कढियो आ। भला इल्ज़ाम न हण। जॾहिं खाधे ज़मीन ऐं घर जे हिसे जी ॻाल्हि कई आ, पुफी ॾंभेण। छाजी ज़मीन, छाजो घर? मां तुझो लिहाज़ तो क्या, तुझो न त हींअर जो हींअर ये हंत खटोला घणी गिटीअ में फिटी कया हुआ, अॼु ताईं यादि न हुयव, हाणे यादि आयो अथव सभु कुझु। सोढल संभाले ॻाल्हाए। पर तूं होश खां कमु वठ, हरू भरू ॻाल्हि खे न वधाए। अॼु कासिम सुभाणे ताईं उहे ई घर ख़ाली कंदो, असां पंहिंजो वात चो विञायूं। बाक़ी रही ज़मीन, गुलाब जो ॾंडण ॾेई तंहिंखां पोइ ॻाल्हाईंदो, तंहिंखां पोइ सोचींदासीं। अॼु कासिम हलो। कई सही? हाँ यार, हाल तो ॿुधायो त घरां निकिरी आयो आ। तव्हांखे सब्र नथो अचे छा? ॿियो रस्तो वठी निकिरी न वञे। रस्तो ही अथसि, निकिरी वियो न, शाबाज़ में हथ विझबा। अचे तो शायद। संभालियो, न वञेव, न वेंदो। अचो। केतिरनि ॾींहंनि खां सतारा अगवा आहे, अलाए कहिड़ी हाल में आ, ऐं तूं हथ ते हथ धरे वेठो आहीं। अम्मा त हर ॻाल्हि सम्झे। दादन, असांजे करे हेॾा हाञा सही, इन खां सुठो आहे असांखे वापसि कर, खटनि नसीब। बसी वरी ॻाल्हि इहा न चइजांइ, भली हाञनि जा मींहं वसनि या गड़ा किरन, हथियार फिटी न कंदुसि। अदा वो भी कोशिश करे। कोशिश में आहियां, बार बार छा चवां? तव्हां घर में होशियारी सां हुजो, मज़ार खे पहिरें लाइ मोकिलियां थो, बाक़ी मां बहराम खान सां आख़िरी बात टिकाणी करे पंजाब। मूंखे कहिड़ो लाचार आहे जो मां डॉक्टर लाइ शहबाज़ खे चवां भली गतरा गतरा कंसे, मुंहिंजो हियां ठरंदो। बिरादरीअ जो मसलो आहे किबला, न त हां मुंहिंजो बि न फाटो आहे। डॉक्टर लाइ कट थिए थो, न त हुननि खे कहिड़ी ताक़त ईअं कनि, ॿिए खां मारण खां भलो आहे त पाण मारजेसि। कंहिंखे तो माराई पगन, कंहिंखे बि न दादन,
मूं पे चयो त डॉक्टर के छडाजे पांजी बिरादरी जो बिरादरी लाए पगन है बहराम खान गढ़न था यो सबको जाने नथा करूं सरदार चऊं तुस न चिड़ लगंदई सरदार के चवंदे पगन नथो सुझई पगन जी सट पखड़ जो छट सरदार जो लिहाज तो करें लगता यो पिघल ही फेराए छॾियईं तूं अचण जो सबब ॿुधाए ब्रेक न करे सरदार डॉक्टर जो पलांद थी वियो आहे डॉक्टर जो पलान थी वियो हाँ सरदार मां इन अर्ज़ लाइ आयुसि त सरदार थी ॾेखार जो किथे ये न थिए त शहबाज़ खिखराटियूं करे ऐं तव्हां छुकी पओ ऐं हा हिकु ॻाल्हि ॿी सरदार जी कॾहिं तव्हां ते का आङुर बि कढी न त उहा बांह कुल्हे तां कटे फिटी कंदुसि करणो छा आहे सरदार जेकॾहिं न शहबाज़ शोर करे त डॉक्टर जी वापसीअ जी खुर कजो ऐं जेकॾहिं पुलिस जो सहारो वठे त तव्हां पुलिस खे पलजो ऐं हा जेसी ताईं डॉक्टर वापसि न थींदो तेसी ताईं परवेज़ खे बि वापसि न कबो किथे आहे परवेज़ खान समझो त मुंहिंजे कब्ज़े में आहे तुझे कब्जे में हा मुंहिंजे कब्ज़े में आहिनि जॾहिं एसपी साहब औरतुनि लाइ जॻहि जो हुकुम कयो आहे केर थींदा आहिनि जेके डॉक्टर सतार खे अगवा करे औरतुनि जो मुतालबो कनि सरदार मां छुपकण वारो न आहियां छो त तदन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे डरणो दिमाग तो दुरुस्त अथई छो मां सुमन लाइ हियां हारे वेठो ही अम्मा तूं छा जानी जाना थी बाकी इन्हनि शर्तुनि में मूंखे कबूल न आहे छो कमज़ोर थी पियो आहीं तू तो हिम्मत वारो होए आई ऐं ज़ोरी बि निकाह करे सघीं थो चाचे ज़ोरी निकाह हाँ इहो ज़फर को तोखां ॾाढो आहे छा मां चङा भला मूंखों ॾाढा न थी सघिया ज़फर न आहे मूंखों ॾाढो पर सोढल ज़ोरी निकाह करणु नथो चाहे भायां थी ने निपटी जेके आहिनि तोखे तावीज़ विधा आहिनि ललहंग सोढल हाणे लिलड़ो थी पियो आहे इन सुमन जे अॻियां अम्मा जेको राज़पे में रस आहे न सो जहिड़े झगड़े में नाहे जहिड़े झगड़े में पोइ वञी ज़मीन ॾिस घर ते त कब्ज़ो करे विया अम्मा ॾिस मेणो न ॾे मेणो मुंहिंजे लाइ मौत आहे पर अम्मा ॿी ॻाल्हि आहे उहा ख़ैर ॿुधायां थी फतके थी दिलि में उहा ॻाल्हि ई आहे त मां सूमल खां सवाइ रही नथो सघां समझी ऐं मां खां सवा तूं रही वेंदे ईअं न इहो नामुमकिन आहे मां नामुमकिन आहे
मां इहो नथो करे सघां न न बाक़ी मां त जीजल आहे न नाहे जरूरत लबाड़ जी वञी सुमल जी कर मुंहिंजो ख़ैर आहे परे थी जीजल तो जान भी हाजिर आहे कीअं सम्झायां मां खे रोज़ थो फेरे